दाद लिगारी वेझो ॻोठ छांदड़ में मासूम न्याणी हबीबा धी मुनीर लिगारी सां नौजवान सदाकत लिगारी पारां मुबना ज़्यादती जी कोशिश। मुतासिर न्याणी इंसाफ़ लाइ पीउ सां गॾु दाद लिगारी थाणे ते पहुतल। नींगरीअ हबीबा मीडिया खे ॿुधायो त सदाकत लिगारी मूंखे रस्ते तां ज़बरदस्ती पकड़े मस्जिद जी छत ते खणी ज़्यादती करण जी कोशिश कई। मुंहिंजी दांह ते ॻोठाणनि जे पहुचण ते छॾे फ़रार थी वियो। फौरी जवाबदार सदाकत खे गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। दाद लिगारी पुलिस चयो त ज़्यादती कंदड़ नौजवान सदाकत लिगारी ते केस दाख़िल करे रहिया आहियूं। पुलिस गिरफ़्तारी लाइ वियल आहे। जवाबदार खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। नाज़रीन, दाद लिगारी वेझो छांदड़ में मासूम न्याणी हबीबा धी मुनीर लिगारी सां नौजवान सदाकत लिगारी पारां मुबना ज़्यादती जी कोशिश। मुतासिर न्याणी इंसाफ़ लाइ पीउ सां गॾु दाद लिगारी थाणे ते पहुतल।